अस्सलाम वालेकुम। अॼु असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरीअ जे सुरनि जा सवाल ऐं जवाब ॾिसंदासीं। हिन खां पहिरियां मां शाह अब्दुल लतीफ़ जे जेके सुर आहिनि टीह शाइरीअ जा उन्हनि ते वीडियो ठाहे अपलोड कया हुआ, जेके 3 पार्ट्स में हुआ। ऐं उन हर हिकु जेको आहे सुर जो असां उन में जाइज़ो वरितोसीं त उन जी लफ़्ज़ी माना छा आहे ऐं उन में छा जो ज़िक्र आहे। अगरि उहे तव्हां 3 वीडियो शार्ट जेके आहिनि उहे न ॾिठा आहिनि त काइंडली पहिरियां उहे बि ॾिसी वठो त ताकी पोइ हीउ सुवाल ऐं जवाबनि जो सिलसिलो तव्हांजो जेको आहे आसान थी पवंदो। अच्छा, हीउ जेको आहे हीउ टोटल 22 पेज आहिनि। असांजो हीउ 2 पार्ट में हिसो हलंदो जेको आहे सिलसिलो। 11 पेज असां हिकिड़े हिन पार्ट में ऐं 11 पेज जेके आहिनि उहे पार्ट 2 में डिस्कस कंदासीं। शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं। सवाल आहे, शाह लतीफ़ सूफ़ी शाह इनायत शहीद जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? जवाब, सुर रामकली में। सवाल, शाह लतीफ़ सैर व सफ़र जो ज़िक्र कहिड़नि सुरनि में कयो आहे? जवाब, सुर खावड़ी ऐं सुर रामकली में। सवाल, नांग बलाउन जो घणो ज़िक्र शाह साईं कहिड़े सुर में कयो आहे? जवाब, सुर कारायल में। उन खां पोइ आहे सवाल, डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जे जर्मनी मां शाह जो रिसालो 1866 में शाया करायो, उन में कुल केतिरा सुर ॾिनल आहिनि? अच्छा, हिन जो जवाबु जेको आहे उहो 22 न अथव, हिन जो 26 जवाबु आहे, नोट करे छॾियो। ठीकु आहे, 26 सुर आहिनि हिन में। ठीकु आहे, अॻिते था हलूं। शाह लतीफ़ राग जो सचो क़दुरु कहिड़े सुर में कयो आहे? सुर सोरठ में। सवाल आहे, शाह जो रिसालो कहिड़े सुर खां शुरू थिए थो? जवाबु, कल्याण खां, सुर कल्याण खां। सवाल आहे, सुर कांबोड में छा जो बयानु आहे? जवाबु, नूरी जाम तमाचीअ जो। ऐं उन खां पोइ आहे, सुर लैला चनेसर में टियों किरदारु कंहिंजो आहे? कैरो जो। सवाल आहे, साईं मुसदाई करी मथे सिंध सुकार कहिड़े सुर मां खयल शेर आहे? जवाबु आहे, सुर सारंग मां। उन खां पोइ आहे सवाल, सुर कहिड़े सुर में मोरडे मीरबर जो ज़िक्र आहे? जवाबु, सुर घातो में। सवाल आहे, शाह जे रिसाले में तंज़ मज़ा वारो कलाम वगंद फ़क़ीर बाबति बयानु कहिड़े सुर में अचे थो? सुर बिलावल में। सवाल आहे, मोखे ऐं मातारनि जो किसो कहिड़े सुर में आहे? अच्छा, हीउ बि हिकु लोक किसो आहे, मोखे ऐं मातार, इहो सुर यमन कल्याण में आहे। ठीकु आहे। सवाल आहे, कूंज ऐं मारवी जो ज़िक्र कहिड़े सुर में आहे? सुर ॾहर में। सवाल, शाह जे रिसाले में घणनि बैतनि वारो कहिड़ो सुर आहे? सुर हुसैनी। सवाल, शाह साईं सिज चंड तारा कतियुनि ऐं चांड्रोकीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? जवाबु, सुर खंभात में। सवाल, शाह लतीफ़ जे मजाज़ी इश्क में कहिड़ो सुर भांइजे थो? सुर खंभात। सवाल, सुर कल्याण जो मुख्य मौज़ू छा आहे? वहदानियत, सना ऐं वहदतुल वजूद। सवाल, कलाचीअ जे कुन जो ज़िक्र शाह साहब कहिड़े सुर में कयो आहे? जवाबु, सुर घातो में। सवाल, सुर रप खे ॿिए कहिड़े नाले सां सॾियो वेंदो आहे? सुर खेप जे नाले सां। सवाल, शाह लतीफ़ जे कहिड़े सुर खे सुर मातमी सॾियो वेंदो आहे? सुर केॾारो। अच्छा, ही नोट कयो, हिते केॾारो न आहे ही। अच्छा, केॾारो में जेको आहे सो करबला जो वाक़ियो त बयानु थियल आहे, पर उते उनजो जेको ॾुख वारो अंदाज़ बयानु न कयो आहे, उते उनजी शुजात ऐं बहादुरी जेका आहे शाह साहब बयानु कई आहे। हाणे सुर हुसैनी जेको आहे, सुर हुसैनी खे सुर मातमी चयो वेंदो आहे। ठीकु आहे। हीअ तव्हांखे इन सुर केॾारो सां घणनि जायुनि ते तव्हांखे इहो ई जवाबु मिलंदो, लेकिन मां इन ते घणी जेका आहे सो सर्चिंग कई आहे, घणी कई आहे, त इन जो जेको सही जवाबु आहे सुर हुसैनी आहे। ठीकु आहे, सुर केॾारो न आहे। हीअ मां इन जे करे इहे सुर केॾारो हिते रहणु ॾिनो ताकी इहो इन बहाने सां डिस्कस बि थी वेंदो त सुर केॾारो जवाबु घणी जायुनि ते तव्हांखे मिलंदो। पर सुर केॾारे में जेको आहे शाह साहब उन्हनि जो जेको आहे ॾुख ऐं ग़म करबला वारनि जो उहो बयानु न कयो आहे, उन्हनि जी बहादुरी, उन्हनि जी शुजात उहा बयानु कई आहे। ठीकु आहे। सवाल आहे, कल्याण लफ़्ज़ जी माना छा आहे? सुख, ख़ैर। सवाल, कल्याण कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? संस्कृत जो। सवाल, शाह लतीफ़ सुर कल्याण में कामिल मुर्शिद खे छा सॾियो आहे? महेसर। सवाल, शाह साईं जे रिसाले जो ड्रिघे में ड्रिघो बैतो कहिड़े सुर में आहे? सुर सारंग में। सवाल, भिट ते रखियल क़दीमी नुस्खे गंज जो पहिरियों सुर कहिड़ो आहे? सुर ससुई।
सवाल आलमनि जे ख़्याल मूजिबि सुर खंभात शाह साईं कहिड़ी उमिरि में चयो हूंदो? जवानीअ में। सवाल सुर माज़ूरी में कंहिंजो ज़िक्र थियल आहे? ससी पन्नू जो। सवाल सरदेसी में कहिड़ो लोक किसो ॻायो वियो आहे? ससी पन्नू। उन खां पोइ आहे सवाल शाह लतीफ़ लोक किसे ससी पन्नू खे घणनि सुरनि में ॻायो आहे? जवाबु 5। सवाल सुर खाहोड़ीअ में कंहिंजो ज़िक्र थियल आहे? सीलानी फ़क़ीरनि ऐं जोगियुनि जो। सवाल लतीफ़ साईं ॼाम जखिरे जी सखावत ऐं बहादुरी जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? जवाबु सुर बिलावल में। सवाल शाह साईं पंहिंजे कहिड़े सुर में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुस्न व अख़लाक़ जो ज़िक्र कयो आहे? जवाबु सुर खंभात में। सवाल शाह लतीफ़ सुर यमन कल्याण में कहिड़े परॾेही शाइर जो नालो पंहिंजे शहर में आंदो अथसि? जवाबु रूमी। सवाल शाह लतीफ़ सुर सुहिणी में हिकु पारसी मिसरे सिंध जे कहिड़े दरवेश शाइर जी खईं आहे? जवाबु आहे सूफ़ी शाह इनायत शहीद जी। उन खां पोइ सवाल आहे शाह लतीफ़ पंहिंजी समूरी शाइरी में निहायत मुख़्तसर पारसी पंहिंजे कहिड़े सुर में चई आहे? सुर यमन कल्याण में। उन खां पोइ सवाल आहे शाह लतीफ़ चरखे चोरण जो प्रचार कहिड़े सुर में कयो आहे? सुर कापायती में। सवाल आहे शाह लतीफ़ सारे आलम जी आबादीअ ऐं आसूदगीअ लाइ कहिड़े सुर में दुआ घुरी आहे? सुर सारंग में। सवाल शाह लतीफ़ चीन, तुर्की, रूम, कंधार ऐं ॿियनि शहरनि ऐं मुल्कनि जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? जवाबु सुर सारंग में। सवाल सो न कंहिं शइ में जेकी मंझि तुराब, जेकी ख़ाक मिटीअ में आहे उहो बि कंहिं शइ में नाहे, कहिड़े सुर जो बैत आहे? सुर सुहिणी। सवाल शाह लतीफ़ ख़ाक जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर सुहिणी में। सवाल शाह समुंड जे ख़ौफ़ ऐं ख़तरनि जो ज़िक्र कहिड़े सुर में आहे? सुर सीरा रग में। सवाल कलाचीअ जे कुन जो ज़िक्र कहिड़े सुर में आहे? सुर घातो में। सवाल शाह लतीफ़ सुर सेरा रग में समुंड जो ज़िक्र ॿियो कहिड़े नाले सां कयो आहे? दीवानो दरिया। सवाल शाह लतीफ़ लोहड़ीअ जे वण जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर सीरा रग जो। सुर सीरा रग में। ठीकु आहे। सवाल आहे शाह लतीफ़ कींजर ढंढ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर कामोड में। सवाल शाह लतीफ़ सिंध जे मखमली आसमान जे सूंहं ॾांहुं इशारा कहिड़नि सुरनि में कया आहिनि? जवाबु सुर खंभात ऐं सुर मूमल राणो में। सवाल आहे शाह लतीफ़ गुलनि फुलनि मेवनि अन्न ऐं गाहनि जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? जवाबु सुर मारुई में। उन खां पोइ आहे सवाल शाह लतीफ़ बाबी हो पखीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर मारुई में। सवाल शाह लतीफ़ लस ॿेले जे सखी हाकिम जी वाखाण कहिड़े सुर में कई आहे? सुर प्रभाती में। सवाल केॾारो संस्कृत जी कहिड़े लफ़्ज़ जी बिगड़ियल सूरत आहे? केदार जी। सवाल केदार जी माना छा आहे? जंग जो मैदान। सवाल मेहार खे ॿियनि कहिड़नि नालनि सां सॾियो वियो आहे? इज़त बेग ऐं साहड़। सवाल अर्नेस्ट ट्रंप वारे शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? जवाबु 26। सवाल डॉक्टर गुरबख्शाणी वारे शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? 18। अच्छा, हिन खे नोट कजो त ही जवाबु किथे तव्हांखे 22 जो बि ईंदो, डॉक्टर गुरबख्शाणी वारो 22। लेकिन मां इन ते बि ॾाढी सर्चिंग कई आहे, गूगल कयो आहे त इन में 18 ऐं मां शाह इन जो गुरबख्शाणी जो रिसालो बि डाउनलोड करे जेको आहे उहो ॾिठो, उते बि 18 सुर हुया। वरी बि को दोस्त इन में जेको आहे कंहिंखे कंफर्म हुजे त कमेंट में ज़रूरु ॿुधाए, छो त डॉक्टर गुरबख्शाणी जो जेको शाह जो रिसालो उहो 3 जुल्दनि में हुयो। मूंखे जेतिरे क़दुरु माना हिकिड़ी गूगल करण खां पोइ इंफॉर्मेशन मिली आहे त उहा 18 ई जवाबु सही थो अचे। लेकिन घणनि जॻहियुनि ते तव्हांखे मुख़्तलिफ़ फेसबुक जे पेजिस वग़ैरह ते 22 मिलंदो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे अलामा आई काज़ी वारे शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? 29। अच्छा, हीउ ॾिसो पॉकेट साइज़ रिसालो मोहम्मद उस्मान डीपलाई शाह साहिब जो पॉकेट साइज़ वारो रिसालो जेको आहे सो उहो जेको आहे सो लिखियो ऐं उन में 34 सुर जेके आहिनि सो हिन बयानु कया आहिनि। ठीकु आहे, ॾिना आहिनि। उन खां पोइ आहे सुवाल अलामा आई काज़ी शाह जे रिसाले मां कहिड़ो सुर कढी छॾियो? सुर केॾारो। ऐं सवाल आहे शाह लतीफ़ नार जे वहकिरे जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर ॾहर में।
सवाल शाह लतीफ़ गंगा जे वहकिरे जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर बिलावल में। सवाल शाह लतीफ़ जन्नत अदन जो ज़िक्र कहिड़े ॿिनि सुरनि में कयो आहे? जवाब सुर सोरठ ऐं रामकली में। सवाल शाह साईं जे कहिड़े सुर में शाइरीअ जी क़दीम सिन्फ़ ज़ारीअ जो नमूनो मिले थो? जवाब सुर केॾारे में। उन खां पोइ आहे शाह साईं जे रिसाले जो कहिड़ो सुर अलहम्द सां शुरू थिए थो? सुर कल्याण। सवाल शाह साईं जे रिसाले जो कहिड़ो सुर रिसाले जी कुंजी सॾिजे थो? सुर कल्याण। सवाल कल्याण कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे ऐं उन जी माना छा आहे? जवाब संस्कृत जो लफ़्ज़ु ऐं माना सुख या शांती। सवाल यमन कल्याण बि कल्याण जो हिकु क़िस्म आहे। यमन जी माना आहे मन खे रोकणु। सवाल कहिड़े सुर में शाह साईं वेदानियत वांगुरु हिन दुनिया खे मांडरीअ जो मंड सॾे? जवाब सुर यमन कल्याण में। सवाल शाह साईं कहिड़े सुर में रूमीअ खे पंहिंजो रूहानी रहबर करे मञियो आहे? सुर यमन कल्याण में। सवाल आहे शाह साईं सुर यमन कल्याण में कहिड़नि इंसानी उज़वनि जो ज़िक्र कयो आहे? जवाब जेरनि, जिगर, बुकियुनि, सर, भेडी, करंगो ऐं पासड़ियुनि वग़ैरह जो। सवाल शाह साईं टोपीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? जवाब सुर यमन कल्याण में। ऐं सवाल आहे शाह साईं जे कहिड़े सुर में ॿिनि नमूननि जो मौज़ू, हिकु आशिकाणो ऐं ॿियो अख़लाक़ी मज़मून मिले थो? त जवाब आहे सुर खंभात में। त हीअ असांजा 11 पेज थी विया ऐं बक़ाया 11 पेज असां ॿिए वीडियो में डिस्कस कंदासीं। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।